सिंध असेंबली आईनी बेंचेस कायम करण जो ठहराव इतफाक़ राय सां मंजूर करे वरितो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार पारां इफ़ान में पेश कयल ठहराव पीटीआई जे 3 ऐं जमात इस्लामी जे 1 मेंबर मुखालफ़त कई। 123 असेंबली मेंबर्स आईनी बेंचेस जे क़याम बारे ठहराव जी हिमायत में वोट ॾिनो। वॾे वज़ीर मादरी शाह जो चवणु आहे त 26 आईनी तरमीम खां पोइ ठहराव आणणु ज़रूरी हो। ठहराव मंजूर थियण खां पोइ सिंध हाई कोर्ट में आईनी बेंच ठहंदी। 26 आईनी तरमीम जा फ़ाइदा अवाम खे जल्द मिलण खपनि। आला सोसाइटी में मंशियात के फैशन तौर इस्तेमाल कयो पियो वञे। सभ खां वॾो चैलेंज क्रिस्टल ऐं आइस आहे। जिन इलाइक़नि में मंशियात विकिरो थी रही आहे उन्हनि जी निशानदेही कई वञे। मंशियात जी रोकथाम सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जी नीना मेमूर जो सिंध असेंबली में बयान चवे तो नार्कोटिक्स जो कानून रुगो सिंध असेंबली में पेश थियो आहे। पंजाब जहिड़ी वॾी असेंबली में बि नार्कोटिक्स जो कानून पास नाहे थियो। मंशियात जे ख़ात्मे लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन अंजार चयो आहे त सिंध हुकूमत ताज़ो मंशियात जे ख़ात्मे लाइ कानून पास कयो। लियारी में मंशियात जूं शिकायतूं आहिनि पर ॻाल्हि वधाए पेश करणु मुनासिब नाहे। सिंध में 12 पोलियो केस आहे थिया। मुतासिर ॿारड़ा खुराक जी खोट जो शिकार हुआ। ॿारनि खे फुड़ा पियारिया पिया हुआ। खुराक जी खोट सबब मर्ज़ जो शिकार थिया। सिहत खाते जी सूबाई वज़ीर डॉक्टर अज़रा पेचुगो जो सिंध असेंबली में बयान चवे थी पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम गुज़िरियल ॾींहुं ख़त्म थी। पोलियो जे ख़ात्मे वारी मुहिम खे कामयाब बणाइण लाइ भरपूर मुहिम हलाई वई। अफ़गानिस्तान जा माण्हू पाकिस्तान ईंदा रहनि था। अफ़गानिस्तान में पोलियो जे ख़ात्मे ताईं पाकिस्तान में पोलियो ख़त्म न थींदो। चटादार तरक्की जा हद हासिल करण लाइ अणटुट अज़म अणटर आहे। पाकिस्तान मौसमियाती तब्दीलियुनि जे वॾे चैलेंज खे मुंहुं ॾेई रहियो आहे। मौसमियाती तब्दीली जो चैलेंज चटादार तरक्की जे रस्ते में रंडक बणिजी रहियो आहे। मौसमियाती तब्दीली जहिड़े आलमी चैलेंज खे मुंहुं ॾियण लाइ गॾियल कोशिशुनि घुरिबल आहिनि। वक़्ती सदर यूसुफ रज़ा गिलानी जो मुल्क में चटादार तरक्की बाबति कोठायल कॉन्फ्रेंस खे ख़िताब चयाईं मुल्क में मुआइशी इस्तेकाम ज़रूरी आहे। मुख़्तलिफ़ शोबनि में अथरातू ज़हानत जी अहमियत वधी वई आहे। ग़िज़ाई तहफ़ुज़ लाइ ठोस क़दम खणणु अणचर आहिनि। क़ौमी असेंबली जे इजलास जी सतनुकाती एजेंडा जारी। इजलास अॼु शाम 5 वॻे थींदो। प्रैक्टिस एंड प्रोसीजर एक्ट तरमीमी ऑर्डिनेंस बिल ऐवान में पेश कयो वेंदो। आलमी रैंकिंग में पाकिस्तानी इतलिया जे 129 नंबर बाबति ध्यान छिकायो नोटिस बि शामिल। इजलास में PIA जा जहाज़ ग्राउंड हुजण जो मामलो बि उथारियो वेंदो। सुप्रीम कोर्ट में जजिस जी तादाद में वाध जो बिल मंज़ूर कराइण जो इम्कान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु मंझंदि 2 वॻे सॾाए वरितो। इजलास में मुल्की मुआशी सूरतहाल ऐं अहम क़ानूनी मामलनि जी मंज़ूरी ॾिनी वेंदी। स्टेट बैंक की मॉनेटरी पॉलिसी कमेटी जो इजलास अॼु थींदो। इजलास में व्याजी शरत जो तयन कयो वेंदो। स्टेट बैंक जो पॉलिसी रेट 17.5% आहे। व्याजी शरत गुज़िरियल 3 इजलासनि में 4.50% घटाई वई हुई। मालियाती शोबे जी व्याजी शरत में 2 खां 3% घटिताई जो इम्कान। PTA अगवान आज़म सवाती जे 8 केसनि में ज़मानत मंज़ूर। दहशतगर्दी
तोड़ अदालत आज़म सवाती जी ज़मानत मंजूर कई। प्रोसिक्यूटर पारा आज़म सवाती जी ज़मानत जी मुखालिफत। अदालत आज़म सवाती जी ज़मानत 20,000 रुपयनि जे मुतलक़न एवज़ मंजूर करे वरिती। गवादर में पाकिस्तान कोस्ट गार्ड जी कार्रवाई 1292 किलो चर सदक़े थियो। पाकिस्तान कोस्ट गार्ड तर्जुमान मौजूद हथायल मंशियात जी मालियत 2 करोड़ 16 लख रुपया के। चाली बरसां शेर शाख जी पुछड़ीअ में अणसुञातल शख्स जो बोरी बंद लाश ॻोठाणनि जी इतला ते पुलिस पहुची लाश खणण अस्पताल मुंतकिल करे छॾियो। पुलिस मूजिब फोती शख्स वटां सोपारिन खां सवाइ का बि शइ हथ न आई। फोती जी सुञाणप बि न थी सघी आहे। सुल्तानकोट भरसा मुबीना तो रकबा थियल नौजवान वासन जुड़ेजो जे वासन जो एहतजाज। वासन शिकारपुर जैकबाबाद क़ौमी शहर ते धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो। एहतजाज कंदड़नि जो चवणु आहे त नौजवान खे अॻुवा थिए 12 कलाक गुज़री चुका आहिनि पर पुलिस गुम आहे। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, 30 टीवी न्यूज़ में भली कार मारवी थे। भुट्टो नाज़रीन हेडलाइंस